नौशरो फिरोज मां के खबर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ फैसल भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ जसकम पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि बशीर शर ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि बशीर शर जी आज़ादीअ जी घुर कंदे चयो त कुझु साल अॻु बि बशीर शर खे घर मां खंबे गुम कयो वियो हो, जेको कुझु साल अॻु गुम हुजण बैदि खेसि कूड़नि केसनि में ज़ाहिर करे जेलनि में क़ैद कयो वियो। उन बैदि बशीर शर कोर्ट मां बाइज़त बरी थी पंहिंजे रोज़गार सां दुबई वियल हो, जेको कुझु ॾींहुं अॻु भाउ जी शादीअ ते वापसि ॾे आयल हुयो, जंहिंखे ताज़ो कल राति जो कराची वारे घर मां ज़ोरीअ खंबे गुम कयो वियो आहे। ॿिए पासे एहतजाज कंदड़नि अज़ीज़ भंगवार, नक्काश विस्तरो, इब्रार शाह ऐं ॿियनि चयो त जेकॾहिं गुम कयल क़ौमी कारकुन बशीर शर खे आज़ादु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। तुंहिंजो कान मुंहिंजो कान।